अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध बहरान इंस्टीट्यूट ऑफ लॉ जे बारे में। सिंध बहरान इंस्टीट्यूट ऑफ लॉ में एडमिशन 2023 अनाउंस थी चुकियूं आहिनि। ही एडमिशन्स LLB ऑनर्स 5 ईयर डिग्री प्रोग्राम में आहिनि। इन वीडियो में मां तव्हांखे कंप्लीट डिटेल्स ॾींदुसि हिन में अप्लाई कीअं कजे, हिन जे लाइ एलिजिबिलिटी क्राइटेरिया छा आहे ऐं ही कॉलेज किथे आहे। सिंध बहरान इंस्टीट्यूट ऑफ लॉ जानशोरो सिंध यूनिवर्सिटी सोसाइटी फेज 1 में ही कॉलेज आहे जेको यूनिवर्सिटी ऑफ सिंध सां एफिलिएटेड आहे। हिन में अप्लाई करण जे लाइ जेका एलिजिबिलिटी रखी वई आहे उहा इहा आहे, तव्हांजी इंटरमीडिएट 45% हुजे ऐं तव्हांजी लॉ एडमिशन टेस्ट क्लियर हुजे। लॉ एडमिशन टेस्ट तव्हांखे हर कॉलेज में ज़रूरत हूंदी आहे। अगर तव्हां लॉ पढ़ण चाहियो था तव्हांखे लेट जी टेस्ट ॾियणी पवंदी आहे। इन करे तव्हांजी लेट विथ मिनिमम 50% हुजे ऐं तव्हांजी इंटरमीडिएट 45% आहे त तव्हां LLB में अप्लाई करे सघो था सिंध बहरान इंस्टीट्यूट ऑफ लॉ में। हिन में जेका अप्लाई करण जी लास्ट डेट आहे उहा 20 दिसंबर 2022 आहे। इन में अप्लाई करण जे लाइ तव्हांखे कॉलेज विजिट करणो पवंदो सिंध बहरान इंस्टीट्यूट ऑफ लॉ। हेठि तव्हां वटि कॉन्टेक्ट नंबर्स आहिनि, तव्हां इन खां बि ॻाल्हाए इंफॉर्मेशन वठी सघो था। कॉलेज विजिट करण खां पोइ तव्हांखे फॉर्म मिलंदो ऐं तव्हां फॉर्म फिल करे उन में जेके बि रिक्वायरमेंट्स आहिनि जेका मां तव्हांखे एलिजिबिलिटी क्राइटेरिया ॿुधाई आहे, अगर उहा तव्हांजी आहे त तव्हां हिन में अप्लाई करे सघो था। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली गई सिंध बहरान इंस्टीट्यूट ऑफ लॉ एडमिशन के बारे में। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस के लिए असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ताकि असांजी हर नई वीडियो जल्द खां जल्द तव्हां ते पहुंची सघे। अल्लाह हाफ़िज़।